वॾे वज़ीर मुराद अली शाह सिंध जे पहिरें गूगल जेमिनी फॉर एजुकेशन कॉर्नर जो इफ़्तिताह कयो आहे। वांखे ॿुधाईंदासीं VCNAD डॉक्टर दुफैल ऐं ॿियनि वॾे वज़ीर जी आजा कई आहे। तक़रीब खे ख़िताब कंदे वॾे वज़ीर मुराद अली शाह चयो त हू सिंध जे मकानी निज़ाम में बहितरीअ जो ख़्वाहिशमंद आहे। संदसि चवणु हो त सिंध जे मकानी निज़ाम में बहितरी अचणु घुरिजे। हुन चयो त इस्लामाबाद में बि मकानी निज़ाम न आहे। वॾे वज़ीर चयो त नौजवाननि खे नौकिरियुनि ॻोल्हण बदिरां नौकिरियूं ॾींदड़ बणाइणु चाहियूं था। अहम ख़बर खां वांखे आगाह के पिया। वॾे वज़ीर मुराद अली शाह सिंध जे पहिरें गूगल जेमिनी फॉर एजुकेशन कॉर्नर जो इफ़्तिताह कयो आहे। VCNAD डॉक्टर तुफैल ऐं ॿियनि वॾे वज़ीर जी आजा कई आहे। तक़रीब खे ख़िताब कंदे वॾे वज़ीर मुराद अली शाह चयो त हू सिंध जे मकानी निज़ाम में बहितरी जो ख़्वाहिशमंद आहे। संदसि चवणु हो त सिंध जे मकानी निज़ाम में बहितरी अचणु घुरिजे। हुन चयो त इस्लामाबाद में बि मकानी निज़ाम न आहे। वॾे वज़ीर चयो त नौजवाननि खे नौकिरियुनि ॻोल्हण बदिरां नौकिरियूं ॾींदड़ बणाइणु चाहियूं था। हिन अहम ख़बर खां नाज़रीन तव्हांखे आगाह कंदासीं। वॾे वज़ीर मुराद अली शाह सिंध जे पहिरें गूगल जेमिनी फॉर एजुकेशन कॉर्नर जो इफ़्तिताह कयो आहे। VCNAD डॉक्टर तुफैल ऐं ॿियनि वॾे वज़ीर जी आजा कई आहे। नाज़रीन तक़रीब खे ख़िताब कंदे वॾे वज़ीर मुराद अली शाह चयो त हू सिंध जे मकानी निज़ाम में बहितरी जो ख़्वाहिशमंद आहे। संदसि चवणु हो त सिंध जे मकानी निज़ाम में बहितरी अचणु घुरिजे। हुन चयो त इस्लामाबाद में बि मकानी निज़ाम न आहे। वॾे वज़ीर चयो त नौजवाननि खे नौकिरियुनि ॻोल्हण बदिरां नौकिरियूं ॾींदड़ बणाइणु चाहियूं था। वॾे वज़ीर मुराद अली शाह सिंध जे पहिरें गूगल जेमिनी फॉर एजुकेशन कॉर्नर जो इफ़्तिताह कयो आहे। VCNAD डॉक्टर तुफैल ऐं ॿियनि वॾे वज़ीर जी आजा कई आहे। इन जा वधीक तफ़सील मालूम कंदासीं। टेलीफोन लाइन ते असांखे जॉइन कयो आहे सिंध TV न्यूज़ जो चीफ रिपोर्टर फयाज़ कुरैशी। जी फयाज़ कुरैशी, कहिड़ा तफ़सील आहिनि? बिल्कुल फातिमा, सिंध वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह गूगल जेमिनी फॉर एजुकेशन कॉर्नर के हवाले सां दौरो कयो आहे MED यूनिवर्सिटी जो ऐं इफ़्तिताही तक़रीब खे ख़िताब बि कयो आहे। वॾे वज़ीर जो चवणु हो त गूगल जेमिनी फॉर एजुकेशन कॉर्नर मसनूई ज़हानत जे मुस्तक़बिल जी तरफ़ सिंध जो अहम क़दम आहे ऐं रुॻो हिकिड़ी इहा सहूलियत न बल्कि नौजवान जे मुस्तक़बिल जा दरवाज़ा हिन सां खुलंदा। इसलिए नौजवान मसनूई ज़हानत जी तेज़ी सां बदिलजंदड़ जेका दुनिया आहे उनखे तयारु करण असांजी तरजीह आहे। वॾे वज़ीर इहो चवणु त जेके क़ौमूं AI तालीम में सीड़पकारी कंदियूं उहे जेका सुभाणे जी जेका क़यादत कंदियूं ऐं AI इंजीनियरिंग, सिहत, तालीम, तहक़ीक़ ऐं कारोबार समेत हर शोबे खे न सिर्फ़ु तब्दील करे बल्कि MED यूनिवर्सिटी में जेको गूगल ऐं टेक वैली पाकिस्तान जे शराकत सां जेका क़दम खयो आहे इहो क़ाइदाणो क़दम आहे, क़यादत वारो क़दम आहे। सरकारी जेका यूनिवर्सिटी आहे उन में आलमी मयार जो जेको AI टेक्नोलॉजी ते रसाई जेका इहा अहम अॻबराई आहे। इहो चवणो आहे त सलाहियत कंहिं हिकिड़े इदारे या शहर ताईं महदूद न आहे पर हर जेको शागिर्द जेको हुनखे बराबरि जो मौक़ो मिलण जे हवाले सां उहो हक़दार आहे ऐं जेमिनी कॉर्नर जे नौजवाननि खे आलमी सतह ते मुक़ाबले जे लाइ तयारु कंदो ऐं शागिर्द सिर्फ़ु किताबनि ताईं महदूद न रहनि बल्कि रोज़ानो गूगल जेमिनी AI सां गॾिजी अमली कमु कंदा। संदसि इहो चवणो हुयो त शागिर्द हक़ीक़ी मसइलनि जे हल में तरीक़ेकार ऐं जदीद महारत जे वाधारे में किरदार अदा कनि। दुनिया में इहो इदारो जेको AI जे महारतुनि जा जेको हासिलु कंदड़ जेके नौजवान आहिनि इन जी तलाश में आहे, ॻोल्हा में आहे। जदीद जेको क्रोमबुक डिवाइसिस, गूगल जो क्लाउड जेको सिस्टम आहे उहो तालीमी जिदत खे वाधारो ॾींदो। इहा सहूलियत शागिर्दनि सां गॾोगॾु उस्ताद ऐं जेके तहक़ीक़ कंदड़ आहिनि उन्हनि जे लाइ बराबरि मुफ़ीद साबित थींदी। मसनूई ज़हानत खे बदिलते त तदरीस, तहक़ीक़, तालीमी मयार उनखे वधीक बहितर बनाईंदो। इहो क़दम तालीम ऐं सनत ऐं विच में जेको फ़ासिलो आहे उनखे घटि करण में मददगार साबित थींदो। वॾे वज़ीर चवणो हो त तालीम ऐं टेक्नोलॉजी में सीड़पकारी बुनियादी तरह सां मुस्तक़बिल में सीड़पकारी आहे ऐं सिंध हुकूमत मुसलसिल डिजिटल तब्दीली, AI इंफ्रास्ट्रक्चर ऐं नई तरीक़ेकार जे वाधारे जे हवाले सां कमु करे रही आहे। हुकूमत यूनिवर्सिटी ऐं सनत जे विच में शिराकतदारी वक़्त जी जेका अहम ज़रूरत सम्झे थी। इन तक़रीब खे आलमी इदारनि, तालीमी शोबे ऐं हुकूमत जी जेका कामयाबु शराकत जो हिकिड़ो वॾो इहो मिसाल आहे। संदसि इहो चवणु हुयो गूगल पारां पाकिस्तान जी जेका तालीमी शोबो आहे उन में जेका सहकार क़ाबिल तहसीन आहे बल्कि टेक वैली पाकिस्तान जो अहम मनसूबो उनखे अमली शिकल ॾियण में अहम किरदारु अदा कयो आहे। मज़बूत तौरु बामाना शिराकतदारियूं
मज़बूत ऐं मुस्बत जेको असरात मुरतब कंदे NED यूनिवर्सिटी पारां सिंध में पहिरीं नोएट जी पहिरीं AI लर्निंग स्किल्स काइम करण जे हवाले सां तारीख़ रक़म कई आहे। वाइस चांसलर उस्ताद ऐं NED अकेडमी इन हवाले सां मुबारकबाद मुस्तक़बिल ऐं उमेद आहे त सिंध जी ॿियूं जेकी यूनिवर्सिटियूं जी AI मर्कज़ काइम कंदी तालीमी इदारनि खे जेका इल्मी मयार बहितर रखंदे जिद्दत ऐं नए तरीक़ेकार खे इख्तियार करणो पवंदो ऐं सिंध में मसनूई ज़हानत जे वाधारे जे हवाले सां हिकिड़ी तालीमी तहरीक जो आगाज़ थी चुको आहे। संदसि इहो बि चवणो त NED यूनिवर्सिटी गूगल टेक वैली हायर एजुकेशन कमीशन ऐं साइंस खातो ऐं IT इन हवाले सां उन्हनि खे मुबारकबाद ॾिए थो। अहिड़ो जेको सिंध तामीर करे चाहियो था जेको हर बासला शागिर्द खे जदीद टेक्नोलॉजी ऐं मायारी तालीम जेका उन ते पैच हासिल हुजे। संदसि इहो बि चवणो त नौजवाननि खे आलमी इल्मी मैशत ऐं पाकिस्तान जी तरक़ी में किरदार अदा करण जे हवाले सां मुक़ररु कया वेंदा ऐं सिंध पहिरीं गूगल जेमिनी फॉर एजुकेशन जो कार्यक्रम जे बाबति जो इफ़्तिताह करण महिल ख़ुदि जेको फराज़ दिली ऐं जेको हिकिड़ो तारीफ़ जो क़दम आहे। संदसि चवणो हुयो त हिन हवाले सां जेके बि शागिर्द खे ज़रूरत हूंदी हुनजो पुराए जे हवाले सां कमु कयो वेंदो। वॾे वॾी मीडिया सां बि ॻाल्हि ॿोल कई। संदसि चवणो त अरिड़हीं तइलीम खां पोइ सूबे जा जेके इख्तियार आहिनि उहे उन्हनि में वारसी ऐं हासिल कया आहिनि। इहे इख्तियार बहबूद आबादी खे कोऑर्डिनेशन जे हवाले सां अगरि को वफ़ाक़ी इदारो जोड़णो आहे त उन ते असांखे को बि एतिराज़ न आहे ऐं इन मुताबिक़ उनजी एग्ज़ेक्टिव पावर सूबनि वटि रहंदा ऐं इंटेलिजेंस जे बहितर तरीक़ेकार जे हवाले सां नवां इदारा बणाया वेंदा ऐं वफ़ाक़ सां गॾोगॾु सूबे में इंटेलिजेंस जेके इदारा आहिनि उहे जोड़िया विया आहिनि। इंटेलिजेंस खां बग़ैर कुझु क्षमता रोकणु ॾाढो मुश्किल आहे। संदसि चवणो को ख़ासि ट्रेड हिन न आहे पर असां हर तरफ़ां भरपूर तयारी करे रखी आहे ऐं सूबे में ख़ासि तौर ते शहर कराची में 12 खां 18 कलाकनि में जेका लोड शेडिंग आहे उनजी बि मज़म्मत करे थो। वफ़ाक़ असांखे बिजली घर विंड ऐं सोलर पावर लॻाइण नथो ॾिए। इन तर्ज़ अमल खे हू सम्झनि नथा ऐं अगरि जेकॾहिं मुस्तक़बिल जे हवाले सां इन हवाले सां जाइज़ो वरितो वञे त इहे न सिर्फ़ु इंतिहाई मुश्किल क़दम उन्हनि जे हवाले सां अॻु बढ़ाई आहे त अहिड़ा क़दम खणण में वफ़ाक़ स्वीकार करे त आवाम जा जेके तवाने जा मसइला आहिनि उन्हनि खे हल करे सघिजे थो। जी फातिमा। महिरबानी फयाज़ कुरैशी तफ़सील ॾियण लाइ।